खे मुकमल तौर ते तबाह कयो हुयो, जंहिंसां गॾु जेके रोड रस्ता हुया हिन वक़्तु 3 महीना मुकमल थियण जे बावजूद बि रस्ता अञा ताईं बहाल न थी सघिया आहिनि। क़ुबो सईद खान ऐं कच्ची पुल जा जेके शहरी आहिनि उन्हनि पाण में चंदो करे पंहिंजी मदद पाण वो जो रोड की बहाली जो सिलसिलो जो है कम वो तेज़ करे छड़ियो है। पान गोठाणा जो शहरी आहिनि उहे पंहिंजी मदद पान तहत गाड़ियों कराए ट्रैक्टर कराए रस्ते बहाल करण जो कम जो है तेज़ी से हली रहियो आहे। असां कुबो कच्ची पुल इहो आवाम पंहिंजी मदद पान ट्रैक्टर असांखे मूंखे पंहिंजा मशीनरी लोडर नवाब सरदार अहमद खान चांडे ॾिनो आहे मूंखे। अल्लाह ख़ैर करे मूंखे पंहिंजे हिन कुबे और कच्ची पुल वारनि जी मदद आवाम जी ॿिए कंहिं गवर्नमेंट चंदो कयो अथव पाण में चंदो करे इहो मां कमु हलायो आहे। शहदादकोट खां कच्ची पुल ताईं मोटरवे खे असां साइड सां भरींदा हलूं था। अल्लाह ख़ैर करे त मां 2 ॾींहंनि में हिनखे बहाल कंदुसि। अल्लाह ख़ैर करे सरकार जी तरफ़ां असांखे का बि मदद न आहे। जॾहिं सैलाब आयो त हिन रोड खे अफ़सरनि ऐं ॿियनि गॾिजी शहदादकोट खां वठी पतूया शाख ते हथराजू कट ॾेई सॼो रस्तो असांजो हुननि बर्बादु करे छॾियो। उन खां बाद में हितां जा माण्हू असां ॿेड़ियुनि जे ज़रिए 500-400 रुपया किरायो ॾेई वीचारा ईंदा। बाद में वरी जेको आहे थोरो इमाम जो रस्तो ठारायो वियो, उहो रस्तो जी हालत इहा आहे जो 8-8 कलाक तो रस्तो बंदि लॻो पियो आहे, माण्हू हुते ज़लील पिया थियनि। पोइ असांखे आवाम खे अहसासु थियो, उन जे लाइ असां पाण में गॾिजी अर्ज़मंद ख़ान बुरई और पंहिंजो अब्दुस्तार चांडो हिदायतुल्ला ख़ान बुरई असां कच्ची पुल वारनि सभिनी गॾिजी पाण में चंदो करे असां पंहिंजे आवाम जे ज़रिए इहे रस्तो ठारायूं था पिया। इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे त 3 ॾींहंनि में रस्तो असांजो बहाल थी वेंदो इंशाअल्लाह। हुननि इहो रस्तो ठाहियो आहे जेको होॾो असांखे 8-8 कलाक लॻनि था रस्ते में पंधु, ऐं हेॾो बगे जो रस्तो ठाराइनि था उन में बि 8 कलाक लॻनि था पिया। सरकारी इहा महिरबानी थी आहे। साईं तकलीफ़ बिजली 3 महीननि खां वठी बिजली कान्हे का, 3 महीननि खां 4 खां वठी हितो असांजो सैफुल्ला शाह भॻल आहे, सावणी सॼो ख़तमु थियो, पर सरोज जे लाइ बि असां वटि पाणी कोन्हे को। पाणी कच्ची पुल में पीअण जे लाइ कोन्हे को। माण्हू जेके आहिनि 25-30-50 रुपए दॿो कुबे सईद खान में ख़रीद करे वठी वेंदा आहिनि। गवर्नमेंट जो कुछ भी तावन कोने को असांजे आवाम सां काफ़ी तकलीफ़ूं आहिनि। हेल्थ जे बारे में, रस्ते जे बारे में हुकूमत उहा रस्तो ठाराए थो जेको असांखे घणो परे पए थो। हे रस्तो असांजो आवाम पंहिंजी मदद पाण ते ठाराए थो। हे रस्तो बिल्कुलु सिधो आहे, मेन रस्तो आहे। हिनखे बहाल करण में इंशाअल्लाह असां पंहिंजी मदद पाण ते बि 2 ॾींहंनि में असां हिनखे बहाल करे वेंदासीं। पर पोइ बि हुकूमत जो असां सां को बि ताउन न आहे। रस्ते बंदि हुजण जे करे काफ़ी तकलीफ़ूं आहिनि। सिहत जे बारे में मरीज़नि खे तकलीफ़ आहे, काॾे वञनि वीचारा मरीज़ हिते तड़पी मरनि था, को बि न आहे। हुकूमत जो या सिहत इदारो हिते को कमु न आहे। 2-3 इहे कैंप्स लॻल आहिनि जेके NGOs जा कैंप्स आहिनि, बाक़ी हिते को बि कुझु न आहे। मुतालबो असांजो इहो आहे त रस्तो असांखे जल्दी तुर्त बहाल करे ॾिनो वञे। हिते हुकूमत कुझु ताउन करे। असांजा MPS साहब नज़र नथा अचनि, MNA साहब जेके बि आहिनि कुझु नज़र नथा अचनि। उन खां अलावा सैफुल्ला शाह खे जेके घार लॻा आहिनि उहे जल्द खां जल्द बंदि कया वञनि जीअं असांजो कुझु आबादी थिए। बाक़ी वतन कार्ड या NGOs इहे असांजा पूरा नथा करे सघनि जेतिरो असांजे इलाइक़े में नुक़सानु थियो आहे। असांखे पाणी जो तकलीफ़, रस्ते जो तकलीफ़, असांखे 3 महीनो असां बर्बादु आहियूं, को बि असांजो मसइलो हल नथो थिए। हिनमहिल न डॉक्टर तो असां वटि पुॼे, न को माल सॼो गाह पुॼे थो, असांजो माल को चरे, कुझु चारो बि नथो पुॼे। हाणे मुतालबो इहो आहे त असांखे रबी जो पाणी खपे। असांखे असांजी फसल थिए, असांजो फसल न थींदो असांजो ॿियो बोॾ अची वियो असांजे मुल्क में। गुज़िरियल 4 महीननि खां असांजा रोड रस्ता जेकी बिजली असांजा बहाल कोन थी था सघनि। असां को बि खां अलाए छो नज़रअंदाज़ कए थो वञे। हीअ जेको तव्हां ॾिसी रहियो जे कमु हले थो, असां आवाम पंहिंजी मदद पाण था कयूं। असां रेडियो वारा, होटल वारा, मेडिकल स्टोर वारा ऐं सभु पाण में चंदो करे कमु हली रहियो आहे। ऐं असां ॾिसो त हिते असां आवाम बि सभु बीठा आहियूं, न को वॾेरो आहे, न MNA आहे, न MP आहे, न को ॿियो को लोकल माण्हू खे सवाइ कंहिं गवर्नमेंट माण्हू तां नज़र कोन थो अचे। ऐं असांखे गवर्नमेंट जी तरफ़ां का बि सहूलियत कोन्हे, मेडिकल सहूलियत असांखे कोन्हे, टेंट सहूलियत कोन्हे। ऐं माण्हू उस ते पंहिंजा बचा रखी वेठा आहिनि। ऐं फंड जे तरफ़ां जेको वॾेरनि खे नवाज़े थो वञे, ग़रीब खे का शइ कोन मिलियो आहे। ऐं जेको शइ वॾेरनि जे हथ में, असांजा वॾेरनि ते पूछ कोन्हे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, तव्हां पाण ॾिसी रहियो आहे 3-4 महीननि खां असांजे बिजली आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहो आहे त असांजे मण जो अटे जो पीसाई 200 लॻो पियो आहे। हाणे 200 रुपया भरे असां पंहिंजे अन्न पीसाई लाइ त असां पंहिंजा बच्चा काॾो इलाज करे सघूं था। असांजा वॾा मसइला। ऐं हाणे हिकु नज़र आलमी ख़बरुनि ते।